discharge my duties and my functions and perform my functions honestly, to the best of my ability the best of my ability and faithfully. इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आइन और कानून के मुताबिक सर अंजाम दूंगा कि मैं सुप्रीम जुडिशल काउंसिल के जारी करदा ज़ाब्ता इखलाक की पाबंदी करूंगा और किसी रग़बत या इनाद के बगैर इंसाफ करूंगा। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट जे 29 चीफ जस्टिस तौर हल्फ खणी वरितो। ऐवान सदर में हल्फ बर्दारी तकरीर दौरान सदर आरिफ अलवी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा के उहदे जो हल्फ खणायो। तकरीब में निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीरन, सुप्रीम कोर्ट जे हाज़िर सर्विस तोड़े रिटायर्ड जजिस ऐं वकीलन जी भी शिरकत। लाहौर जे मास्टर प्लान में बेज़ाब्तियन वारे केस में गिरफ़्तार अॻूणे वरी वसी चौधरी परवेज़ इलाही खे जिस्मानी रिमांड लाइ अदालत में पेश कयो वियो। एंटी करप्शन जे अमलदारनि चौधरी परवेज़ इलाही जो जिस्मानी रिमांड ॾियण जी इस्तदा करे छॾी। जुडिशियल कॉम्प्लेक्स हमले में ज़मानत मंज़ूर थियण बाद एंटी करप्शन लाहौर जे मास्टर प्लान में बेज़ाब्तियन वारे केस में चौधरी परवेज़ इलाही खे गिरफ़्तार कयो वियो हो। मरियम नवाज़ जी सदारत हेठि मुस्लिम लीग नून लाहौर जी तंज़ीमुनि जो मुशावरती इजलास। नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसीअ ते आजिया लाइ तैयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। मरियम नवाज़ पारां पार्टी जे समूरनि तंज़ीमुनि खे नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसीअ लाइ तैयारियूं तेज़ करण जी हिदायत। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबलीअ जे इजलास में शिरकत लाइ अॼु अमेरिका रवानो थींदो। अनवर हक काकड़ 22 सेप्टेम्बर ते गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबलीअ जे इजलास खे ख़िताब कंदो। इजलास जी साइड लाइन ते निगरान वज़ीर आज़म जूं अहम मुलाक़ातूं बि थियनि। क़ौमी एयरलाइन PIA जा मसला ख़त्म न थिया। डोमेस्टिक शेड्यूल अञा ताईं मुतासिर। अॼु बि PIA जूं 8 उॾामूं मुलतवी कयो वियो। 12 उॾामूं देर जो शिकार। तर्जुमान मूजिब PIA जो आलमी शेड्यूल बहाल आहे। अंदरूने मुल्क उॾामूं मुतासिर थी रहियूं आहिनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधा ऐं वधंदड़ महांगाई ते अवाम जो सबर जवाब ॾेई वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। कोटड़ी में शहरनि पारां पेट्रोलियम जे अघनि में वाध ख़िलाफ़ का खाई अनोखो एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। तलहार में शहरी ऐं टैक्सी ड्राइवर्स रोडनि ते निकिरी आया। उॾेरोलाल में बि महांगाई ऐं पेट्रोलियम अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां पेट्रोलियम जे अघनि में घटाई करे रिलीफ ॾियण जो मुतालबो। DIG सखर अब्दुल हमीद खोसो ऐं SSP खैरपुर समीउल्लाह सुमरो जी निंगरी फातिमा जे वारसनि सां मुलाक़ात। केस बाबति तफ़सील मालूम कया। फातिमा जे वारसनि केस जे नए से जांच ऑफिसर सफ़ीउल्लाह सोलंकीअ ते बेतमादी ज़ाहिर। जांच DSP CTD सखर अब्दुल कुदूस कलवड़ हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। क़तल केस में नामज़द नाशा ऐं फयाज़ शाह खे बि गिरफ़्तार करण जो मुतालबो। दादू में खुराक खाते जे अमलदारनि जो गोदाम ते छापो। ज़ख़ीरो कयल हज़ारें कणक जूं बोरियूं हथ। गोदाम सील। खुराक खाते जे अमलदारनि ऐं असिस्टेंट कमिश्नर दादू जी अॻवानी में गोदाम ते छापो हणी कणक जूं बोरियूं हथ कयूं वयूं। गोदाम मालिक ते 2 लख रुपया ॾंढ हणी केस दाख़िल। गोदाम बि सील कयो वियो। एशिया कप में क्रिकेट जी हुक्मरानी केरु कंदो? एशिया कप जे फाइनल में अॼु भारत ऐं श्रीलंका जूं टीम साम्हूं साम्हूं थींदियूं। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि 2:30 वॻे शुरू थींदी।